बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही मकई जो अटो आहे, बिल्कुलु ज्वर जे अटे वांगुरु थोरो खोरो ऐं खुश्क आहे। इन में थोरो असां लूणु विझी गरम पाणीअ सां ॻोहींदासूं थोरो थोरो करे। जीअं असां बाजरे जी मानी पचाईंदा आहियूं, तिरियुनि जी मदद सां अटो वेलींदा आहियूं, ईअं हिन अटे खे बि असां तिरियुनि जी मदद सां चङी तरह ॻोहींदासूं। एतिरो नरम कंदासूं जो आंगुरु मखण वांगुरु हिन में अंदरि वञे हली। ॾिसो, पोइ ॿिए पासे असां तओ तमामु तेज़ गरम करे छॾियो, उन में थोरो तेलु हणी ऐं पाणीअ छंडो हणी तए खे थधो कंदासूं ऐं बाहि हल्की करे छॾींदासूं। पोइ उन तए ते असां मकईअ जो अटे जो चाणो विझंदासूं ऐं पाणी ऐं तिरीअ जी मदद सां पाणी हणींदा आहिस्ते आहिस्ते चारो तरफ़ मानीअ खे वधाए बिल्कुलु सन्हो करे छॾींदासूं। जीअं असां बाजरीअ ऐं ज्वर जी मानी पचाईंदा आहियूं, मकईअ जी मानी बि बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां असां तए ते सनी कंदा ईंदासूं हथनि सां। पोइ बाहि जॾहिं असां सॼी तए ते फैलाए छॾियूं मकईअ जी अटे जी मानी, पोइ बाहि तेज़ कंदासूं तए जी ऐं चारो तरफ़ हल्को तेलु हणी मानीअ खे हेठां पचण लाइ छॾींदासूं ऐं टिफड़ीअ जी मदद सां असां तए जो तर छॾाईंदासूं। जॾहिं तए जो तर छॾिजी वेंदो त मानी आराम सां उथलिजी ईंदी। पोइ तिरियुनि जी मदद सां चङी तरह असां मानीअ खे हिकिड़े पासे पचाईंदासूं। पोइ थोरो तेलु हणी लाहे रखंदासूं। साॻ सां तमामु ज़बरदस्तु लॻंदी आहे मकईअ जी मानी।